वला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां आका साईं दी दुरूद शरीफ पढ़ो। एडो सी तो कोने जो दुरूद जो आवाज इस पालत वजे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिद अल मकसूद इको साउंड शिकारपुर उस्ताद तावन शेख 0300 शवी व औलादी वाल बैती अजमईन। दमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की जाली। ज़मीं मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। बलगल उला बिकमाली कशफत तुजा बिजमाली, हसनत जमीउ खिसाली, सल्लू अलैहि व आली। वाजिबुल एहतराम शहर शिकापुर गिरदो नवाजा दोस्तों मुसलमान भाइरों, रब पाक जा तव्हां सां गुनहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं तव्हां असांखे इन्हनि नौजवान जी जमात जमी तलवा इस्लाम जी तरफ़ खां हे अज़ीम शान कॉन्फ्रेंस में रब पाक घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे, कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। थद जी मौसम भी आहे, रात जो काफ़ी हिस्सो गुज़री भी चुको आहे। कोशिश कबी तो तव्हांजो घणो वक्त न वठिजे,
अल्लाह साईं चल हिन नौजवाननि जे हिन मेहनत हिम्मत जज्बे खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। पोइ जिन जिन हिननि नौजवाननि सां ताउन कयो आहे रब साईं उन्हनि जे ताउन खे बि क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जीअं ई रबियुल अव्वल जो महीनो शुरू थियो आहे तीअं झर झंग शहर बहर कचे पके काथे विलादत मुस्तफ़ा जे नाले सां काथे सीरत मुस्तफ़ा जे नाले सां काथे ज़िक्र मुस्तफ़ा जे नाले सां काथे इश्क मुस्तफ़ा जे नाले सां काथे मकाम मुस्तफ़ा जे नाले सां नंढा वॾा प्रोग्राम थी रहा आहिनि। शल अल्लाह साईं तव्हां सां समूरन के महबूब मुस्तफ़ा साईं जो सच्चो गुलाम बणाए। आमीन चो। न त अॼु दुनिया में महबूब साईं जे आशिक़ थियण जो ख़र्च 150 रुपयो आहे। घणो आहे? थोरो ॻाल्हायो। तव्हां न ॻाल्हाईंदो त मां ॿेड़ियूं गरम ॻाल्हियूं कंदोमांव, तव्हां खां सीउ पाणे हलियो वेंदो। अॼुकल्ह माण्हुनि वटि महबूब साईं सां मुहबत जो ख़र्चो 150 रुपयो, 50 जूं सयूं, 50 जो सीरो, 50 जूं लॻड़ियूं। घणा थियाव? लॻड़ियूं 50 जूं, सयूं 50 जो, सीरो 50 जो, ख़र्चो 150। बस आशिक़ पको आहे। पोइ भले सॼो साल न निमाज़ ते अचे, न क़ुरान ॾिसे, न सीरत, न सुन्नत, कुझु बि कोन, बस 150 ख़र्च के आशिक़ पको थी। पर हिन भेरे केतिरनि दोस्तनि चयो त तव्हां मौलवी डांस ते कावड़ कंदा हो, पर हिन रबियुल अव्वल में त तव्हां मौलवी को इंडिया को डांस सिखी आया हो। सिंधी सम्झंदा हो? जे हिन भेरे त तव्हां मुलनि वारी डांस चङनि भलनि जे डांस खे बि अल्लाह साईं चल असांजे ॾाड़ीअ वारनि खे बि सम्झ नसीब फरमाए। आमीन त चो यार। अल्लाह साईं चल महबूब मुस्तफ़ा जे मथां हर कलमे पढ़ंदड़ खे सही हिदायत सही रस्तो नसीब फरमाए। अल्लाह जा नाला भी 100, महबूब साईं जा नाला भी 100। अल्लाह साईं जा घणा नाला? अधो वाइज़ तव्हां खां बि कराइजे न, ख़बर पए। अल्लाह जा नाला भी 100, महबूब साईं जा नाला भी 100। अल्लाह जे 100 नालनि मां हिकु नालो ज़ाती जेको लफ़्ज़ अल्लाह गॾिजी त चओ अल्लाह। यो अल्लाह हिन बीमार रूह जी दवा अथव। ये असां वारो रूह जेको गुनाह करे 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 बीमार करे छॾियो आहे, इन जी दवा अथव अल्लाह। छो त क़ुरान पाक भी उन अल्लाह ॾिनो आहे, रसूलुल्लाह साईं भी उन अल्लाह ॾिनो। महबूब साईं जा 100 नाला, उन मों हिकु नालो मुहम्मद ज़ाती, ॿिया सिफ़ाती। अल्लाह जे नाले में भी नुक़्तो कोन्हे जेको ज़ाती आहे, मुहम्मद जे नाले में भी नुक़्तो। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जेको तो असां कलमो पढ़ंदा आहियूं, पढ़ो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह इन में भी 12 हरफ, मुहम्मदुर रसूलुल्लाह इन में भी 12 हरफ। 12 ऐं 12 जॾहिं जोड़ कबो त ये थींदा 24। पो अल्लाह साईं तोखे मूंखे समझाए थो त जेको कलमो तो पढ़े उन में हरफ 24 थी, माना 24 कलाक तुझो ताल्लुक अल्लाह सां भी हुजे त रसूलुल्लाह साईं सां भी। जॾहिं कलमे में हरफ 24, ॾींहं रात में कलाक भी। पोइ सच ॿुधायो असांजो 24 कलाक ताल्लुक अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां आहे?
हाँ बात सही पोइ जॾहिं कलमो पढ़ियो आहे त पोइ त ताल्लुक़ अल्लाह से चल तो असांखे कलामुल्लाह सां सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फर्श जो नालो मुहम्मद, अर्श जो नालो अहमद। सब चो सल्लल्लाहु। मां समझा तव्हां बे जो ॾेई वठी बीठा हो, न त उहो शिकारपुर वारा त सफ़ा होशियार हूंदा हो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फर्श जो नालो मुहम्मद, अर्श जो नालो अहमद। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम नालो भी चूंडे अहिड़ो ॾिनो जेको नालो खणंदो वेंदे चप ॿ दफ़ा चुमियूं ॾींदा वेंदा। घणा दफ़ा खणो न मुहम्मद। आवा आवा वेही रहो ओनड़ा वेही रहो बदर से जर साल बने तालिबन सा न बुझाए बुधो दव ने उठो चाड़ियो मस्जिद से वो ये तालिबन अल्लाह सैया पंहिंजे महबूब मुहम्मद करीम सैया जे लाइ नालो अहिड़ो चूंडियो जंहिंजे खण सां चप ॿ दफ़ा चुमियूं ॾियनि था। ऐं रब करीम पंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे लाइ ॼण त नालो लिकाए रखियो। सवा लख नबियनि मां कंहिंजो बि नालो मुहम्मद कोन हो, कंहिंजो बि नालो मुहम्मद ॼण त रब करीम पंहिंजे महबूब जे लाइ मुहम्मद नालो लिकाए रखियो हो। साईं जे बाबे जो नालो हज़रत अब्दुल्लाह। बाबे से जो नालो छा? साईं जे बाबे साईं जो नालो हज़रत अब्दुल्लाह। साईं जे अम्मा जो नालो बीबी आमिना। बीबी बीबी साईं जे ॾाॾे साईं जो नालो हज़रत अब्दुल मुतल्लब। नाने साईं जो नालो हज़रत वहब। साईं खे रब पाक 11 घर वारियूं ॾिनियूं घणियूं घणियूं। या इजाजत फ़क़त महबूब जे ज़ात के हुई, बिल के इजाजत कोने। ख़ालिसतन लक मिन दूनिल मुमिनीन। महबूब यारन जी इजाजत फ़क़त तोखे उम्मत के घणन जी अवा घणन जी ॾाढा त चओ हाणे सारन जी सट थी हले हिक माई छा कंदी। ॻाल्हायो थोरो मां पाण तव्हांखे गरम कंदुमि तव्हां भले न ॻाल्हायो। फल्किहु माता बलकुम मिनल लिसाय मसना वसलास वरबा। रब करीम जैन शादन तई इजाजत ॾिनी आ घणियूं। फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलू फ़वाइद। हे भी लफ़्ज़ करे हे भी लफ़्ज़ कलाम अल्लाह में चई छॾे अदल इंसाफ़ न करे सघंदे त पोइ हिकिड़ी खोड़ आ। अदल इंसाफ़ जेकॾहिं चैन में इजाज़त चैन जी थी ब भी करे सघे थो, 3 भी करे सघे थो, 4 भी करे सघे थो। अम्मा जी तव्हांखे गुणे भी चयो हिकु त पंहिंजो सारियुनि जो देरो भी परे हूंदो आहे। इहो सारियूं भी मथे ते खणी पवंदियूं न असां पाण खणी भी न सघंदा आहियूं छो त पाण मर्द जे चेल में साहु न आहे। पंहिंजे मर्दनि जे चेल में साहु छा बस आहे। इन्हनि माइनि खे अलाए कातिरियूं भले 2 बजरे बि वीचारियूं ढोए वेंदियूं सतरियुनि मथां सतरियूं पर पोइ भी परवाह नथा ॻाल्हायो। हिते मिठड़ी मिठड़ी ॻाल्हियुनि ते ज़ुबान अल्लाह कयो था, गरम गरम ॻाल्हियुनि ते मन नथा जाॻो।
माई वेचारी कीअं न सारियूं खणे न खणंदी त शाम जो घर अचणु ॾींदुसि तबा न ॻाल्हाईंदो मां सम्झां थो ओ मुसलमानो यार मां हे जुमला चवंदो शहर जे लिहाज़ सां हिकिड़ो बहराड़ीअ जे लिहाज़ सां बहराड़ीअ में वेचारनि मायुनि ते ज़ुल्म जी इंतिहा ॻाल्हि सिधी आहे वेचारीअ सां ज़ुल्म जी इंतिहा ईअं थो कमु वरितो वञे ॼण त ढोर जे मथां ड्यूटी आहे जी ढोर के साहो पटणो न आहे तीअं माई वेचारीअ खे साहो ऐं शहर में वरी सभु माइन वारा कम पाण खे करणा पवंदा माई सुबुह जो सवेर निकिरी वई ऑफिस हे सांझीअ ते वेठो ॿार खेॾाईंदा दादा ॻाल्हायो कुझु ऐं मूंखों पोइ ॿियो को मौलवी बि कोन्हे आहियां बि मां ई अकेलो पोइ थी सघे थो अलाए 2 कलाक बयान होले अलाए 3 कलाक अहिड़ो गरम हलंदो त सीउ बीहंदो दादा ॻाल्हायो हाणे त वरी शादियुनि जी मौसम आहे सुभान अल्लाह ख़बर ई नथी पई बा अञा अॻे वेचारियूं मायूं गाॾियुनि में वेहंदियूं न पर हाणे वरी डाक्सन में बीहनि थियूं हाणे वा कोई नथो ॻाल्हाए अब हाणे डाक्सन में बीहनि थियूं वरी बीहनि छड़ो चुप करे बीहनि त बि सही आहे न पर जेको अॻियों इको थो हले न इहो बीहणु चऊं था हक़ त भत थे तो शिड्रो इको होड़े थो वञे असां वारा छोरा दुकाननि में नचण शुरू था कनि अरे ओ पराई शादी आहे चंडरा तुंहिंजी त कोन्हे तूं हिते शुरू थी वई ओ मुसलमानो यार दुख ॾाढो थिए थो शादियो असां मुसलमाननि खे कलमे पढ़ंदड़ मुसलमाननि खे शादियो पतो ई नथो पवे मर्दनि मां अलाए मर्दनि मां साह हलियो वियो आहे हिम्मत हली वई आहे मर्द जे मथां बि कलाम लाइ ड्यूटी रखी आहे अर्जाल क़वामून अलल निसा कुरान तो चवे मर्द उनके चइबो आहे जंहिंजो घर में आर्डर हले मर्द छाके चइबो जंहिंजो घर में आर्डर बि कीअं हलायूं वरी नेट ते आयो आहे त इमरान वारा चंडे जा 12,000 वरी आया दादा ॻाल्हायो वरी नेट ते आयो आहे त इमरान वारा 12,000 पुराना 12,000 जन त बि ठीकु आहे न कड़क कड़क डोट कन ते आवाज़ पहतो सॼो कमु ई ख़तम साईं किरोध सुठो नाहे पोइ वरी तफ़सीर ॿुध हलां बा पोइ वरी तफ़सीर ॿुधे ने माना ॿुधे ने साईं किरोध घर में चङो नाहे ठिकर बि सुकी वेंदा ने तो जहिड़ा ठिकर सुधरंदा ने सुकी न वेंदा 12,000 ठिकर सुकंदा ओ मुसलमानो यार मर्द जे पैसे में बरकत मर्द जे पैसे में बरकत औरत जे पैसे में बरकत ना है रब करीम जेके तो के उज़वा ॾिना थी उहे मर्दाना उज़वा कमाइण वारा उज़वा घर खां ॿाहिरि ड्यूटी तुंहिंजी आहे घर खां ॿाहिरि ड्यूटी तुंहिंजी आहे कमाए आणे करे पंहिंजे घर में पहुचाइण घर खां अंदर संभाल करणु कंहिंजी ड्यूटी आहे हाणे त वरी अञा 4 डिसंबर अचणो आहे नौजवान समझता 4 डिसंबर जॾहिं माइन जे मथनि तो पोतियूं लहंदियूं माइन खे सिंधी टोपियूं पाचंदियूं कुल्हन ते अजरक हूंदा न्याणियूं परावन धारन मर्दन जे साम्हूं नचंदियूं असां ख़ुशी कंदासीं त सिंध तरक्की करे ईअं न्याणीअ जे कुल्हे ते अजरक आ मर्द जी टोपी न्याणीअ जे मथे ते आ अलाए केड़ केड़ धारिया बीटाल उन जे साम्हूं न्याणियुनि खे नचायो वेंदो धारन मर्दन जे साम्हूं नचाइण या सिंध जी गैरत कोन्हे का
तो मां हीअं चवंदो वाकई जेकॾहिं सिंध सां एॾो शौक़ु आहे त पोइ नचाइण त घर खां शुरू करे छो ॻाल्हाए छो वाकई जेके उनखे सिंध सां एॾो दर्द आहे त पोइ पंहिंजी नचाए न पराई न्याणी छो नचाए पराई न्याणी नचे थी पई वरी ते मां हिकिड़ो जुमिलो हे बि थो चवां जेका न्याणी नचे थी कंहिंजी भेण त हूंदी कंहिंजी भेण हूंदी कंहिंजी न्याणी हूंदी काॾे विया उहे गैरतमंद भाउ काॾे विया उहो गैरतमंद अबो धारनि जे साम्हूं न्याणी नचे पई यार हे ख़ुशियूं पोइ करे चओ इंशाअल्लाह न्याणियुनि खे न नचराइबो चो न्याणियुनि खे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी मुबारक दे मां नथो वञा अब इन जी लाइट बंद कर लाइट पांडे करे से आवाज मुजो भर त करे तुजो अखियूं वठे त खबर पए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 11 घर वारियों इतरे जे कदे इंसान नेक सालियो पांजे नफ्स ते कंट्रोल तो करे पो रब त वरी नेक सालिया जे लाए 70 रखियो घणी बाबा 70 महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम 4 पुट ना 4 न्याणियों दिनियो पुट घणा साईं पुटन जे जमण ते फखर को न कयो साईं न्याणी जे जमण ते दुख को न कयो अॼु को मुसलमान पुटन जे जमण ते फखर कंदो आ ख़ुशि कंदो आ त मुंहिंजी घरवारी खुश नसीब आ जंहिं छड़ो छोरा ई छोरा ॾिना 4-5 पुट ॼावस न पयो ख़ुशियूं कंदो जेकॾहिं न्याणियूं ॼमंदसि तव्हां अख़बारात में पढ़ियो आहे माईअ खे 3-4 न्याणियूं सांधे ॼायूं माईअ वीचारीअ मुड़ुस जे मेणनि खां ज़हर जी दवा पी छॾी अवा ईंदो साहुरनि जे मेणनि जे करे माईअ वीचारी ज़हर जी दवा पी छॾी पाण खे फाहो ॾेई छॾी औरत जे हथ में पुट ॼणो न आहे औरत जे हथ में न्याणी ॼणो न आहे वरब्बुक यख़लुक़ु मा यशाउ व यख्तार कंहिंजे हथ में मां हीअं चवंदो आहियां असां ॿारहाड़ीअ वारा टीवी फोटो चवंदो आहियूं न पोयनि महीननि में वीचारी माई फोटो कढाईंदियूं पोइ जेकॾहिं पुट निकिरंदो त मुड़ुस वटि खिली ॻाल्हि कंदी डॉक्टराणीअ चयो त पुट थी पेट में पोइ ॿियो धक्को पंहिंजो बि हणंदी चयो थे त कमज़ोर आहे छो छा चयो अथई चे बोला पोइ कमज़ोर जो को ॾस पतो चे हा नेराने सूफ़ राति जो कड़ियल खीर हे का काहे गॾ गाॾो सूफ़ ऐं खीर ऐं शोरे जे करे कंदो तव्हांजी ॻाल्हि नथो कयां मां कहिड़ी मिसाल थो ॾियां अब शोरे जे लालच में छोरो कमज़ोर आहे कि छोरे जी मानस कमज़ोर आहे पाण पापा अध पापे दे गुज़र कंदो पर जोड़न के सूफ़ छिले खणे मथां छोरो कमज़ोर हुजणे हल भेड़ा पर जेकॾहिं ॿुधाए से घर में अची त डॉक्टराणी धीअ चई हा धीअ ॼण बस सॼो पलाल सड़ियो चांवर सारियूं सभु सड़ी न मुंहिंजा सोना हीअं चवंदो कर रब जेको बि ॾे पर ख़ैर आवा जेको बि ॾे ओ मुंहिंजा अल्लाह पुट ॾे त बि ख़ैर सां ॾे न्याणी ॾे त बि ख़ैर सां ॾे औरत जे हथ में न आहे त पुटड़ो ॾे या न्याणी ॾे इहो सभु कुझु रब करीम जे हथ में आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर ऐं मां वाइज़नि में चवंदो रहंदो आहियां तव्हां ॿुधंदा रहंदा हो जाते पैसो आहे उते औलाद को न हूंदी आहे जाते गुरबत हुंदई ताते बच्चा घणा हूंदा अब जाते गुरबत एकड़ो छोरो कमीज में घुमंदो बे के चोपल भी न हुंदी टे के कशो भी न हुंदो एकड़ी गाल मां तवा के बुधाया असा चरिया बुला आया पो मानू कावड़ भी कन था
अगे बारन के कशा पाराए बा मता छोरो किन्नु न करे हाने दाड़िन वारा भी कशा पाइन था शहर दादा भाई दादा गला वड्डा मानू भी अरे नंढे बारन के पाराए बो त रिल को न खराब करे हेशा खराब कर इनके चवन था बर्गर फैमिली आवाज के कशा पाते उनके जा हल बेड़ा ये बर्गर फैमिली आए त इन जा पोया थी ना वो त गरगर फैमिली थी पो त बर्गर में कब ट्रपी भी दो माना हिन कशो द पातो छोरो चंदो तो यो भी बारवा हे काडे के कुरान हिन जा हुक्म के जे आवा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना लिमन कान यरजुल्लाह असांजे नंढन लटन के ॾिसी करे माइन भी पंहिंजा लटा लुंडा करे छॾिया अब हकीकत माइन चो त बाहुन में बारवा माइन भी बाहू कढी छॾियूं चोलन सब समझो था पर मूंसां न ॻाल्हाईंदा माइन चो त हिननि खे जॾहिं कांच बार थी करे तो हुननि वरी बाहू कढी छॾियूं ईअं सही अगे लटा मोकरा हाणे लटा मोकरा पो इन जी पुछा असा मर्दन को थींदी कि न थींदी अब न थींदी कि न थींदी पर मां तव्हां के ताज़ो हिकड़े वडे अल्लाह जे पाने जो मिसाल तो बुधाया शादी जो मौको होजे वाइज में घुरायो जिए जो पहता से ते हेडे जलसो भी हले को पर उन हाजी साहब जे घर में दोलन जा भी दधका लगा नंढो इको रखियल हो हाने सेरा बेरा भी निकरी विया जेके पुराना सेरा हुंदा त अखियूं घोट जूं हेड़ियूं अब आइए न अखियूं हेड़ियूं मेहंदी हियां अजरक भला टी हाने उहे सेरा भी हाने किस्म ही टियों हल बेरा दे बच्चा छा चवंदा सब सियाणा मां हाई साहब के जो हाई साहब गाल बुधो घुरायो भी मुखे दी वाइज थे होडे पोते इको तो हले पियो धमाका हेडे कुरान हाई साहब बेचारो शरीफ माण्हू हो चइसे रनाणो शैतान आलम ता छडी जो इन कम के केदा गाल साईं रनाणो शैतान आलम वनी पाण जाने ने हेडे शरीफ बचा एड़ा शरीफ काथे पैदा थी साईं रनाणो जे उन जा लफ्ज तो बुधाया साईं रनाणो शैतान आलम वनी पाण जाने वाजो सही ये जे वरी बी गाल बजीब के साईं ता कन्नु न जो समझो त आहे ही कुछ कोन हल भेड़ा हेड़ा शरीफ तस्बीह भेजी जे 100 मन को भी कम टपल हो जे अल्लाह जो भी एक साईं में नालो खणे पो हु जा भी दधकारा पर होरे मुमताज मौलाए भी घर में सजो लथल हेड़े हाई साहब माजो एड़ा शरीफ मानो पो त घर में झेड़ो ही न ओ मुसलमानो यार याद रख जो अल्लाह जाने तो कुरान ए शैतान गड न हली सकदा तवा बहराड़ी वारा वेठा हो मां बहराड़ी जे हिसाब सा पयो तो गालियों कया अगे जे करे पंजे बहराड़ी में घरन जे बरसा ट्रैक्टर हलंदो त ड्राइवर के हकल करे चौंदा से त कलाम बंद कर छा अगे ड्राइवर के चौंदा से बाबा घरन जे बरसा हलाए तो कलाम इन जे करे ख्याल कर कलाम हाने तो सब गड वेठा हो अगी डागी डाक्सन में जेके हलन ता उए पाण भी हल बेड़ा मुनासतुल्ला खोड़े साहब जो बयान बुधम जान त कलाम ही नवा निकता ने पाण बई कमरे मुजो चाबी भी गुम थी वजी अब यो नौ निकतो न छा तो केने लिखियो त वाकई सारंग शरो तू हुजे पो भले चाबी बंद थी वजी यो भी सब समझंदा छोरा हे अल्लाह सही शल रहम फरमाए रब करीम शल बाज फरमाए उन महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नजर कर उन जे कलाम लागे छड़ियो त जुल्म जी इंतहाया तवज्जो कर एकड़ी गाल बुधाण तो चाहे कल जेका कश्मीर जे धरती ते जुल्म जी इंतहा थी चैन सालन जी न्याणी घणन सालन जी
4 सालन जी न्याणी उन सां 40-50 साल जे बिकड़े बेगैरत शिते कुते उन न्याणीअ जी लज लुटी आहे। 4 सालन जे मासूमन ते भी को रहम करण जे लाइ तैयार। एक इहो वाक़ियो ॿियो बि वाक़ियो तव्हां खे ॿुधायूं वञा। 3 हफ़्ता मस थींदा मां हिकिड़े ॻोठ में वाइदो करण वियुमि। उते जंहिं वाइदो करायो हुनजे भाउ मूंखे ॾाढो ॾुखियो वाक़ियो ॿुधायो। मूंखे जंहिं अब्बासी साहब जे ॻोठ में वाइदो करण आया हो मां जो हक़ीक़त ॿुधायो छा थो चवणु चाहे। चइसि हे ॻोठ कंधु खणण जहिड़ो न रहियो आहे। हे ॻोठ मथे कंधु खणी करे हलण जहिड़ो न रहियो आहे। ॿुॾण जहिड़ो रहियो आहे। तबाह थियण जहिड़ो आहे। मां जो छा थियो आहे। चइसि हिन ॻोठ में 10-15 मामा जिन भाणे जंहिंजी इज़त लुटी पकड़जी पिया। 10-15 मामा जिन भाणे जंहिंजी इज़त लुटी पकड़जी पिया। अब मामो छा थींदो आहे। मामे खां वधीक को रिश्तो आहे। जैसे 15-20 चाचा जिन सगन भाइटन जे इज्जत सां केड़ा लफ्ज चऊं। सगो चाचो भाइटीअ जी इज्जत तो लुटे पकड़जी पिया। डंड ॾोह बि थिया जाते मामन मो गैरत वई चाचन मो गैरत वई पो भी अख न पटियूं त कॾहिं पटी। या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन। इन हालात के ॾिसी करे मां तोखे हे जुमलो चयो थो वञा। अल्लाह जो वास्तो तो पंहिंजे बच्चन ते नज़र रखो। हर चौक चौराहे ते शिता कुत्ता शिता बगड़ बीठा ते पंहिंजे बच्चन ते नज़र रखो। जॾहिं 4 सालन जी न्याणी महफूज़ नथी रहे त जवान जमान जो हाल छा थी। ओ मुसलमानो इन हालात के ॾिसी करे मां तव्हां खे पहिरियों लफ़्ज़ इहो थो चयो वञा पंहिंजे बच्चन ते नज़र रखो। ॿियो लफ़्ज़ इहो थो चवां पंहिंजे बच्चन खे पर्दो करायो। पंहिंजे बच्चन खे टियों लफ़्ज़ हे थो चवां पंहिंजन घरन में धारन खे अचण न ॾियो। छा टियों लफ्ज़ हे तो चवां पंहिंजन घरन में धारन के अचो न ॾियो। जॾहिं मामो बेगैरत थी वियो जॾहिं चाचो बेगैरत थी वियो जॾहिं पंहिंजा बेगैरत थी विया त ॿिया केरु थींदा। ओ मुसलमानो पंहिंजे घरन में धारन के अचो न ॾियो। चोथों अर्ज़ हे थो कयो वञाव न्याणियुनि जे विहाण जो टाइम न रहियो आहे। न्याणियुनि जे यार हयाओ खत्म थी वियो शनास खत्म थी वई। न्याणियुनि जे विहाण जो टाइम न आहे। अल्लाह जो वास्तो अथव न्याणियूं पढ़ायो। हालात तमाम ख़राब थी चुकी आहे। माण्हू जे दीद शनास हली वई आहे। अहिड़े दौर में भी न्याणियूं विहारे करे असां मथां कयासीं त पोइ असां सां अॻिते अञा छा हाल थींदो। अञा भी जेकॾहिं पीअरुनि हालात खे ॾिसी करे पंहिंजा बच्चा न पढ़ाया त अॻिते जी काई ख़बर। अंग्रेज त चवनि था त मुसलमाननि मो गैरत ख़त्म कयो त सभु कुझु सवलो थी। पर जो मुसलमान गुनाहगार थींदो आहे ऐबदार थींदो आहे बदकार थींदो आहे पर मुसलमान बेगैरत न थींदो आहे। मुसलमान बेगैरत गुनाहगार आहे ऐबदार आहे बदकार आहियो पर बेगैरत। छो त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा हे लफ़्ज़ मुबारक ॿुधायो वञा। मां तक़रीबन वाइज़न में ॿुधाईंदो रहंदो आहियां। फरमाईंदा बेगैरत जन्नत में न वेंदो। बेगैरत जन्नत में वैन साम वसल्ला तोनी नेकवा तोनी नमाजिया बेगैरत जन्नत में न वेंदो।
पोजे कदे इन हालात में भी असा पांजे बच्चन ते कंट्रोल न कयो से त इंदड़ हालात अल्लाह शाथी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के चार पुटड़ा हा चार न्याणियों मिठे मोहम्मद करीम जो दादंग मक्के पाक जो का जो मिठड़े मोहम्मद करीम जो दादंग मक्के पाक जो मिठड़े मोहम्मद करीम जो नानक मदीने पाक जो दादंग में रब करीम 53 साल मिठे मोहम्मद करीम के रायो नानक में क़यामत तई रहाए छजोवा मदीनो शरीफ साईं जो नानक अल्लाह साईं पांजे महबूब के नानक में रहाए करे तोखे मुखे समझाए तो त अम्मा जो हक अब्बे खां अजो असा जो नौजवान अम्मा जी चोटी खां वठी करे सोटियूं हणी घरों कढे अजो असा जो नौजवान पीउ जे गिरेबान के पकड़े करे छड़ो गिरेबान त पांजे जाय ते पोड़े जे हथ में अशा वार हा चहे दाढ़ी मुझे पुट पटी जडे अब्बे जी दाढ़ी पुट पटे अम्मा जी चोटी पुट पटे त पो मां तोखां तो पुछा क्या त अज़ाब मोकलींदो कि न मोकली अज़ाब ईंदा नाफरमान जे करे कावड़ कंदो गुस्सो कंदो पर अल्लाह जी कावड़ अल्लाह जो गुस्सो को बर्दाश्त जरूरत न शे जिया त पाण भी हिन दे अचो पांजे बच्चन के भी हे यार पढ़ा ए बुधो मुसलमानो पांजे बच्चन के दीनी माहौल ए जे के नौजवान विचारा साथी मेहनत कन था पांजन बच्चन के इनन सा जोड़ियो दीनी माहौल दियो दीनी किताब दियो दीनी निस्बत दियो इंशाअल्लाह कुरान जे करे हया पैदा थिंदो आ कुरान जे करे लज पैदा थिंदी आ कुरान जे करे शनास पैदा थिंदी आ पर जे करे बच्चन के दीनी माहौल न दिनो त पो ये बुधाए मा त काते दाढ़ी ता देखारन काते बीड़ियों ता देखारन काते धक ता देखारन हे पुट धक्का यार ओ नतीजो यो आ जो असा पांजे बच्चन के दीनी माहौल न दिनो तो इंशाअल्लाह इन नौजवानों सा असा दामे दरमे तावन कंदा से उन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ये दुनिया छडे विया पर तोखे मुखे नमाज दई विया तोखे मुखे कुरान पाक दई विया तोखे मुखे सुन्नत दई विया अब्बे अम्मा जे फरमान बरदार जो हुकुम फरमाए विया न्याणन जे पढ़ाइण जो हुकुम फरमाए विया भेनुरन के हक हिस्सो देण जो हुकुम फरमाए विया मस्जिद सा मोहब्बत करण जो हुकुम फरमाए विया अल्लाह सही खां दुआया जेको कुछ मां चयो रब करीम मुखे भी उन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए रब पाक अवा के भी इन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए ये मां अवा जे सामने मुख्तसर महबूब सन जे हवाले सा अर्ज रखियो इंशाअल्लाह वरी तवा जे शहर में मुख्तलिफ प्रोग्रामात थींदा महबूब जी सीरत महबूब जी सूरत महबूब जी विलादत महबूब जा मौजा इंशाअल्लाह बयान कबा इन नौजवान जे ला गरजी दुआ भी घुरो जिन बेचारन वडी मेहनत कई खुसूसन असा जे सिंध जे बेहतरीन खतीब हजरत मौलाना उबैदुल्लाह साहब जो फरजंद मोहतरम मौलाना हिजबुल्लाह साहब लौड ते एकरी गाल चई तो वजा तवज्जो आहे अज मौलाना उबैदुल्लाह साहब ता के नजर न तो अचे आहे पुट्रांस में हिम्मत हुंदी त काथे जलसे ते वेल हुंदो भले सजी रात गेट खड़काए दर न खोले लौड ते मां तो चवा ता चुप थी वलाए छो जे करे बोली हिजबुल्लाह में हिम्मत आहे बाबा अधरात मधरात जरूर मोटंदो का तो वाइज करे चेद जरे तू मुझे जलसे में ना है त मां सजी रात गेट दर का बगल बगल सनाए बेटी भगल आता वो बस चेसे ट्रपी दो कारो न कारो बाबा अल्लाह से उन मुजाहिद जे
असल शायद असां आलम बेचारा मजबूर हूं को अहिड़ो दोस्त हूंदो आहे जाते पंहिंजा कम छॾे करे बि अॻिले जे मजबूरीअ खे ॾिसणो पवंदो आहे। अलाह साईं छल तव्हां असां समूरनि जो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। ख़ुसूसन मुंहिंजे यार मक़सूद जे लाइ बि दुआ करो अल्लाह इनके पुटड़े जी दौलत सां नवाज़े। रब वटि वॾा खज़ाना अदराज जो टाइम आहे। अल्लाह से खोड़ नेक बाना साले वेठा आहिनि जिन खे बचड़ा न आहिनि या जिन जा नाफ़रमान आहिनि या जेके मामलनि मसइलनि में मुंझल फाथल आहिनि समूर जे लाइ गॾिजी ख़ैर जी दुआ ॾियो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैर अल्लाहुम्मा वसल हाज़िर सवाब ले अरवाह जमिल मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अर्हम अल्लाहुम्मा अजल क़ब्रहुम रौदतुम मिन रियादिल जन्नह रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अशफि हातना वक़्ज़ि हाजातना वअद दीनना अल्लाहुम्मा अशफि हातना वक़्ज़ि हाजातना अल्लाहुम्मा अशफि अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला शिफ़ाक अल्लाहुम्मा अशफि अंत शाफ़ी ला शिफ़ा इल्ला अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुकुम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिनकुम नबियुकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि मुहम्मद व आलिहि व असहाबि अजमईन बिरहमतिल्लाहि।